नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी में खबर ॾींदा हलूं त वफ़ाक़ी हुकूमत पारां कयल पेट्रोल की क़ीमतन में कमी खां पोइ ज़िले मटियारी में पेट्रोल नायाब थियण लॻो आहे। ज़िले मटियारी में कबीर जे समान PSO पेट्रोल पंप ते सेल हलण खां पोइ हज़ारे मोटरसाइकिलूं, चिंचियूं, कारन समेत ॿिनि केतिरनि ई हज़ारे गाॾियुनि जी रश थियण लॻी आहे। माण्हू पेट्रोल वठण लाइ समान पेट्रोल पंप ते केतिरनि ई वक़्त खां इंतज़ार करे पेट्रोल वठण लॻनि। हुते मौजूद माण्हुनि जो चवण ते ज़िले मटियारी जो वाहिद पेट्रोल पंप आहे जिते सिर्फ़ पेट्रोल ऐं डीज़ल मिले पियो। समा पेट्रोल पंप पेट्रोल हलाए सघे थो त ॿिया बि पंप छो नथा हलाए सघनि। पेट्रोल अवाम खे ॾियण अवाम जो चवण आहे त असीं शाबिश था ॾियूं त कबीर जे समान पेट्रोल पंप जे मालिकान जंहिं पंप ते सेल जारी रखी अवाम लाइ सहूलत फराहमी कई है। कि जैसे पाकिस्तान जिंदाबाद, PSO जिंदाबाद, तो इस मालिक के जो ओनर है मिस्टर हाजी वली मोहम्मद समू साहब भी जिंदाबाद, क्योंकि डिस्ट्रिक्ट मटियारी में इन्होंने जो ऐसे काम किए, सोशल काम किए हैं। यहाँ इधर पेट्रोल पंप में मेन बात यह है कि क्वालिटी क्वांटिटी में सही है। पाकिस्तान और PSO की तरफ से बेहतरीन इक़दाम है कि पेट्रोल के रेट कम हुए हैं। इस पेट्रोल के रेट कम होने से हमारे कौमी इदारे जो हैं वो आगे आएंगे, आवाम को रिलीफ मिल रहा है। आप प्राइवेट पंप्स देखें, वहाँ पर तेल 4 रुपये, 8 रुपये, 10 रुपये महंगा मिल रहा है और तकरीबन कोई क्वालिटी भी अच्छी नहीं होती है। PSO की क्वालिटी बेहतर है। वधिक खबरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।